पहिलो एहतजाज आहे असां पहिरियों प्रकाश प्रेस क्लब ते बि ॿ एहतजाज करे चुका आहियूं। वरी हिते बि असां कयो आहे जेको KGL ग्रुप ऐं ॿियो OZMM जी कंपनी आहे हिकिड़ी, उनजो ऑनर जेको आहे हरीश कड़ेला आहे। उन जेको माण्हुनि खे डिजिटल करेंसी ज़रिए माण्हुनि खे वॾा सुनहरा ख्वाब ॾेखारनि, उन तमामु घणा डबल पैसनि जी लालच में उन सभ खां वधीक जेको आहे मिसकिन माण्हू में मुतासिर थियो आहे। ऐं उन असांजो इहो मुतालबो आहे त हुन मिसकिननि सां इंसाफ़ कराए ऐं उन जेके बि सां गॾु मेंबर गॾियल आहिनि जेको ग़रीबनि जो माल लुटिजी गॾिजी खाधो आहे, उन्हनि सभिनी खां पैसा वापसि कराए मिसकिननि सां इंसाफ़ कयो वञे। समाजी बुराइनि ऐं डिजिटल करेंसी जे नाले अवाम खां पैसा फुरींदड़ GOZ-MM कंपनी जे मालिक हरीश कड़ेला ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कंदड़ समाजी अॻुवाण रिजूमल मेघवाड़ ते मीरवा पुलिस सफ़ीना इस्तेमाल करण ऐं विकिरो करण जो कूड़ो केस दाख़िल करे वरितो। काफ़ी अरसे खां ॿीणा पैसा करण जो झांसो ॾेई फ्रॉड कंदड़ हरीश कड़ेला ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कंदड़ समाजी अॻुवाण रिजूमल मेघवाड़ मीरवा पुलिस सफ़ीना ऐं गुटको इस्तेमाल करण ऐं विकिरो करण जो ॼाणाए मंशियात जो केस दाख़िल करे वरितो। बेगुनाह गिरफ़्तार थियल रिजूमल जे पुट जो चवणु आहे त मुंहिंजो बाबा घर वेठल हो, कंहिं शख़्स फ़ोन करे मीरपुर ख़ास जे सुपर मदीना होटल ते घुरायो। उते पहुचण बाद कल्टस कार में सुवार 4 ॼणा, जंहिंमें 2 पुलिस एहलकार वर्दी में हुआ, जिन कार में खणी मीरवा थाणे ते पहुता ऐं सफ़ीना ऐं गुटको वापराइण ऐं 25 पुड़ा सफ़ीना जो इल्ज़ाम लॻाए खेसि कूड़ो केस दाख़िल कयो, जेका सरासर नाइंसाफ़ी ऐं कूड़ ते ॿधल हिकु कूड़ो केस आहे। मेगा न्यूज़ सां ॻाल्हाईंदे रिजूमल जे वॾे भाउ दयानंद साफ़िन खे ॿुधायो त मुंहिंजे नंढे भाउ रिजूमल कॾहिं बि सफ़ीना गुटको त परे जी ॻाल्हि आहे, पर मिठी सोपारी बि इस्तेमालु न कई आहे, जंहिं ख़िलाफ़ सफ़ीना इस्तेमालु करण ऐं विकिरो करण जो बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए मीरवा पुलिस कूड़ो केस दाख़िल कयो आहे। वॾे अफ़सोस सां चवणो पवे थो त अवाम खे तहफ़ुज़ फ़राहम कंदड़ पुलिस जहिड़े इदारे में मीरवा SHO ग़ुलाम मुस्तफ़ा थेबो जहिड़ा वंगारी ऑफिसर बेगुनाह माण्हुनि ते कूड़ा केस दाख़िल करे न रुॻो पुलिस डिपार्टमेंट खे बदनाम करे रहिया आहिनि, पर अवाम जे दिलनि मां बि बेतमादी पैदा करे रहिया आहिनि। हुन वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे वसवारनि सां अपील कंदे वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG मीरपुर ख़ास ऐं आला अमलदारनि सां मुतालबो कयो त पुलिस डिपार्टमेंट में अहिड़नि कारिंडेटनि ऐं वंगारी पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्तु एक्शन वरितो वञे ऐं साफ़ शफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ जा तक़ाज़ा पूरा कया वञनि। कैमरामैन टीम सां गॾु जयराम पड़ियार, मेगा न्यूज़, कराची।